गर्दन जो दरिया। चाचा मां समझी वियो आ। हे सुल्तान वारा तोखे कबूतरन वारी गोटियूं ॾियारे पोइ हितां कढदा। अरे तोखे ख़बर ही काने का तो निजाम ना ओ निभागा वो तो छा चयो आ असांजी औताक में तुंहिंजी जाइ खट ते न पट ते आ। वेठो काथे आ मां वाडण पियो छिकियां। छा वाडण ईअं छिकबी आहे? असारे ॻोठ में ईअं ई छिकीदा आहिनि। हिते कीअं छिकींदा आहिनि इहो मां तोखे ॿुधायां। आ बालियर आ आ आ आ आने बियर एड़ी गलती कौन कंदो? तहां भी मेहमानन जी वाह जी इज्जत था कयो सुल्तान साईं। इहो रोलू मेहमान असांजो छाजो आहे? केड़ो भी असांजो त आहे न उन जी इज्जत तहां खे करणो फर्ज़ आहे। चाचा अॻिते इज़त कंदासीं छो पियो नाराज़? अदा वॾा पहिरियां हिनखे पट ते वेहण जी मां इजाज़त ॾींदो हुअसि, हाणे हिनखे औताक में घिरण जी इजाज़त बि कोन ॾींदुसि। ॿुधे तो न पुट गुलू छा थो चए मल्हार? कहता निजाम तो मल्हार मिड़े मजाक पियो करेसि। शाबाश तई गरीब जो कंध पादरम सा सजाए छॾियो तई अञा हिननि खे मजाक लॻी आहे मजाक। ॾिस निजाम तुंहिंजे लाइ इज़त आहे पर इन छोरे खे हिते रहण न ॾींदुसि। बाबा ॻाल्हि आहे सिधी दादिलीअ जी शादीअ ताईं हिते आहे पोइ हलियो वेंदो। अहिड़ी ॻाल्हि त ॿुधाए छा हू वापसि वेंदो तव्हां न वेंदव छा? मां त अधी खे छॾे कॾहिं बि कोन वेंदुसि। बाबा ॻाल्हि आहे सिधी जेकॾहिं ही पंहिंजी भेण खे नथो छॾे सघे त पोइ मां पंहिंजे पुट खे कीअं छॾे सघंदुसि? ओ अदा गुलू ईअं सम्झो त सभु तोखे ॾाज में मिली विया अथई। माल जे वठण ते पिया कमु कंदा कहिड़ी पघार वठंदा पिया पेट ते कमाईंदा छॾे ॾियो न। असां त ॿुधो आहे त राति गुलू वारा राग पिया कराइनि। यार जेकॾहिं तव्हां महफ़िल ते हलंदव त असां बि ज़रूर हलंदासीं। अरे आवा तू ॿुधा छा थो चई? न यार खादम हाणे त महफ़िलूं ॿुधण खां दिलि ई खजी वई आहे। तव्हां मासा शहर सां वञिजो। वरिया यार असां जे करे हल कुझु मिड़ी महफ़िल जो मज़ो वठी अचूं। न खादम मां कोन हलंदुसि। यार इहो ॿुधायो त फनकार कहिड़े खे था घुराइनि? असांखे इहा ख़बर त न आहे त फनकार लाइ कहिड़े खे था घुराइनि। ताकी इहा ख़बर पई त महफ़िल कराइनि था। यार जेकॾहिं असांजो यार बि शादी करे न त असां बि वॾियूं महफ़िलियूं मचायूं ऐं दुश्मननि जे हाव ते मुंग ॾरियूं। उहो त मां वरियाम खे राति ॾींहुं इलाज थो कयां पर ही यार मुड़े ई कोन थो चवे तो मां शादी कयां त इन्हीअ पिरीअ सां। हा मां साहब मुंहिंजी दिलि काफ़र बणिजी चुकी आहे। मुंहिंजो चवण वठे ई कोन थी त मां आख़िर छा कयां। घणी कोशिशि कयां थो मां साहब घणी कोशिशि कयां थो हिन नादान दिलि खे सम्झाइण जी पर मुंहिंजी हिकु बि कोन थी मने। वरियाम तू न हलंदे पोइ असांखे कहिड़ो लाचार आहे जो असां वञूं? बस तव्हां सभु गॾिजी दुआ कयो त पहिरीं मिली वञे पोइ राग बि थींदा ऐं महफ़िलूं बि थींदियूं। असां सभिनी जो दुआऊं तोसां गॾु आहिनि मां साथ ख़ुदा कंदो त तुंहिंजो पीरी तोखे ज़रूर मिलंदो। बाबा जी मां पंहिंजी भेण जो हिस्सो वठण आयो आहियां। तोखे हिस्सो घुरिजे न हा घर अची मूंसां ॻाल्हाइजांइ हिते न। पर बाबा साईं बस चयो महीने त इहे ॻाल्हियूं घर कंदुसि ॿाहिरि न घर अचिजांइ। सिकंदर हिनखे ॿाहिरि जो रस्तो ॾेखार। चढ़ा निकरण जी कर न त धिकारी ॿाहिर कढंदोसि। वञा थो वञा तुरो ठाहु कोन थियो। तूं पे एॾो ठाहु कोन सी वञे थो जो विझे धूल मथे में। न सिकंदर न हथ हल्को रख। अकबर खान वॾी मुंहिंजी इज़त कयो पिया। जड़ा इज़त इंसान जी कबी आहे। अड़े तूं त वो उठ जे वण सां ॿधजी न उन वण खे ई खाई छॾी। बाबा साईं हाणे उठ छा कंदो? इहा त तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी। अकबर खान जेकॾहिं मां पंहिंजो ठींगो ढेरी करण सां गॾु तुंहिंजो ठींगो ढेरी न कयुमि न त मां पंहिंजो पाण खे जाड़ो ख़ान नज़र लाहींदुसि। बाबा साईं इन जाड़े खे बि वॾी मगी आहे। पंहिंजो आहे जो एतिरो ॻाल्हायो रोशन जे धारियो हुजे हा न
त हिते ई दफ़न करे छॾियां असां हिते। बाबा साईं तव्हां आयो थदा माण्हू जेको अचे थो त ॻाल्हाए थो वञे। अरे बाबा पंहिंजनि खे कॾहिं कॾहिं बर्दाश्त बि करणो पवंदा सिकंदर, न त सभु को ईअं पियो चवंदो त अकबर खान कड़ो टुह थी विया आहे। इन में बाबा साईं तव्हांजी त नेकी पई थिए न। बाबा साईं ॻोठारा जेका ना शुक्रिया तव्हां जहिड़ो त माण्हू उनखे मिलंदो ई न। हिननि निभागनि खे मुंहिंजो क़दुरु मुंहिंजे मोए खां पोइ थींदो बाबा। त बाबा असांजी क़ौम आई मुर्दा परस्त, जिंदा जो त हिते को क़दुरु ई कोन थींदो आहे। अकबर छोकरो घरां निकिरी स्कूल ॾिजे वेंदो न, कुते अगवा कंदो मांस। भले अकबर खे बि ख़बर पवे त नवाब छा कंदो आहे, नांग जे ॿिरनि में थजंदो आहे। चयो मांस त अकबर तूं मूंसां न फिटा न फिटा। फिटाणे नतीजे जी भले ख़बर पए आंटन में थजंदो मां त ख़बर पवंदसि। छो सदोरी छो तू नंबर बंद करे छॾियो आहे। ही ॿियो ॾींहुं आहे, मां पंहिंजे घर में तुंहिंजो इंतज़ार पियो कयां ऐं तो पंहिंजो नंबर बंद करे छॾियो आहे। सुभाणे हर हाल में तोखे अचणो पवंदो। जेकॾहिं तूं न आई त पोइ तुंहिंजो ही दीवानो ज़िंदा रही कोन सघंदो। जेकॾहिं तूं मूंखे तूं ज़िंदा ॾिसणु चाहीं थी त पोइ हर हाल में तोखे अचणो पवंदो सदोरी, तोखे अचणो पवंदो। यार तुंहिंजो नालो ॾाढो ॾुखियो आहे, नालो त ॿुधाए। सफ़ा सवलो नालो आहे मुंहिंजो, सफ़ा सवलो। तूं पंहिंजे कम जी ॻाल्हि करे त कहिड़ी गिंदू में छॾे चाहीं? हाय असां त गिदू हिकिड़ो ॿुधो आहे, ॿुधे ॿियो भाई छा कुन तव्हां ॿुधो आहे, उहो थी वियो आहे फुल्लु, हाणे नओं खुलियो आहे। तव्हां ॿुधायो त तव्हांखे किथे छॾे चां? छा था? मां त हिन ॻोठ वारनि ते इबरत खईंदो आहियां, इबरत। तव्हांखे अञा छॾे ॾिनो अथऊं? हली ॾिसंदो न असांजे ॻोठ त तव्हां जहिड़ा अलाए केतिरा ॿधा पिया आहिनि, ॿधा। ॿुध पोइ भला तूं कीअं छॾाए? अरे छा चई? असां तोखे अहिड़ा था लॻो? अरे हेॾी ॾाढा सियाणा थी विया आहियो। मां तव्हां जहिड़नि ते ॻोठ में बंजू ढोईंदो आहियां, बंजू। न वाकई तूं सुरीलो जवान आहीं। इहो असां तुंहिंजे मुंहं मुहांडे में ॾिसूं पिया, पर इहो असांखे ॿुधाए त तूं हिते कहिड़े मक़सद लाइ आयो आहीं? मां माण्हुनि खे टांडा ॾींदो आहियां, टांडा। हिते बि इहो ई कमु करणु आयो आहियां। छा चई? तूं असांखे टांडा ॾींदे? अरे हेॾे उसर जी तीली, तूं त हिक चिणग सां छड़ी रख थी वेंदे, पोइ तो जहिड़े खे टांडा छो ॾींदुसि? हिन जो मतिलबु तूं मुंहिंजे ताड़ में ई आहे न, वज वठी मूंखे टांडा ॾींदे? अरे हेॾे तव्हां ॿई सर जे तीली मिसल आहियो, जंहिंखे बाहि ॾिजे उनजो टांडो ठहे ई कोन, ठहे ई कोन, ठहे ई कोन। त मां तव्हांखे टांडा छो ॾींदुसि? वञी पंहिंजो कमु कयो, मूंखे पंहिंजो कमु करण ॾियो। आ पुट, आ कालसरा, आ मां घोर वञा हेठा, हेठा, आ। मलुक यार थी कबूतर चोरी करण, अरे गोठ में जाचा कयूं कबूतर के जान आघात कयूं न। वञा ॻाल्हि त ॿुध, तूं भला असांखे माराइण जे चक्कर में ई छा? जेकॾहिं सुल्तान वारनि तोखे असांजे घर में ईंदे वेंदे ॾिठो न त असांखे कुही छॾींदा। हा साईं, मां बि चवां त असां वारो मुकाम सॼो सुल्तान वारनि भरियो आहे, ईअं न? वरिया मां हू माण्हू तो सभु पुॼी सघनि कोन था। हाँ जेका कावड़ कंदा असांजे मथां न, तो वारी कसरूं असां मथां कढनि पोइ। हो ॿुधो कोन थी त कांव जी कावड़ ॿिया कम करे ते हूंदी आहे। नानी सियाणी जॾहिं उन्हनि खे ख़बर ई न पवंदी त पोइ तव्हां टिॼो छो था? टिॼो तव्हां तॾहिं जॾहिं सुल्तान वारनि खे ख़बर पए। यार ॻाल्हि ॿुध, जेको बि कम अथई उहो ॿुधा ऐं हितां निकिरण जी कर। नानी सियाणी तो सिर्फ मूंखे इहा जांच करे आणे ॾे त सदोरी जो नंबर छो बंदि आहे। मोबाइल पकड़जी पई अथसि, ख़राब थी पई अथसि,
या को ॿियो मसलो आहे? हाणे तूं छा थो चईं त वञी मां तुंहिंजा न्यापा खणी वञा त शादी में पवे ॾिपेड़ या असां ग़रीबनि जी घोर में बंदि थी वञे? जेकॾहिं तव्हांजी घोर बंदि थी न त घोर खां ॿीणा पैसा तव्हांखे मां ॾींदुसि। यार तूं ॻाल्हि सम्झी छो नथो? इहो कम असां खां यार कोन थींदी। इहो कमु त तव्हांखे ज़रूर करणो पवंदो। जेकॾहिं तव्हां इहो कमु न कयो पोइ त मां हिते ई वेही रहंदुसि। यार अची बि ॾाढा मुड़सी आहे। ॾाढ मुड़सी त पोइ ॾाढ मुड़सी सम्झ कोड़ल। हिन वक़्तु मुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे। मूंखे हाणे वधीक तव्हां होश मां न कढो। किथे ईअं न थिए सुल्तान वारनि खां पहिरियां तव्हांखे मां पधु खणा। ॿुधा छा थी चवे? न्यापो ॾींदीअ या न? हाणे तूं होश मां एतिरो न निकिर। मां वेंदसि वञी तुंहिंजो न्यापो ॾींदसि। ओए जल्दी वञण जी कर। मां तुंहिंजो हिते ई इंतज़ार कंदुसि। तूं बि वॾो को चरियो हां बसि मां हितां वञा त सदोरी दर ते बीठी हूंदी त वरी मां ॼाणो न्यापो आयो पुछी मां तुंहिंजे लाइ खणी थी अचां। शादी जो माहौल लॻो पियो आहे। माण्हुनि जी अची वञी लॻी पई आहे। कीअं मां सदोरी सां इहे ॻाल्हियूं कंदसि? तूं बि त 2 टे ॾींहं सबुर कर। हां शादी जो माहौल आहे। माण्हू वञे हां सदोरी जीअं ई मूंखे काथे मिली न त उन खां पुछी तसलीअ सां ॻाल्हि तुंहिंजे लाइ न्यापो खणी अथसि। मां पंहिंजे घर वञी तुंहिंजो इंतज़ार कयां थो पर जेके तूं शाम ताईं न्यापो खणी न आईं न त पोइ मां हिते ॿीहर ईंदुसि। जानी वञ वञ सदोरी खे को कूड़ सूड़ हणी न्यापो ॾेई अचीसि न त ई छो थो मोटी अचई। चारा तुंहिंजी भेण जे दिमाग़ कम करण हाणे छॾे ॾिनो आहे। आऊं त चवीं थी गिदू वठी वञीसि वञी को इलाज कराएसि के ॻाल्हियूं बुटियूं सुबुटियूं त न करे न सही ॻाल्हियूं करे। खुदा जी कुदरत आहे माई। कॾहिं त तूं मुंहिंजियूं जुतियूं साफ़ कंदी हुई। हा माई वक्त वक्त जी ॻाल्हि आहे। मूंखे वो वक्त भी यादि आहे जॾहिं आऊं तुंहिंजियूं जुतियूं साफ़ कंदी हुयसि। ऐं हाणे खुदा जी कुदरत आहे तोखे मुंहिंजियूं जुतियूं साफ़ करणियूं थी पवनि। विढ़ण मां कुझु बि कोन वरंदो। बसि तव्हां थधे दिमाग़ सां इहो सोचियो त मसइले जो हल ॻोल्हे कढूं। तूं पंहिंजो मथो भित सां टकराए ओ ॻाढ़ो बि करे छॾींदे न पर हिन माई खे तुंहिंजी का ॻाल्हि सम्झ में कान ईंदी। जादो अती मुंहिंजी सियाणी आहे एतिरी विरल बि कान्हे। जेकॾहिं अकुल खां कमु वठंदी न त अधीअ जो पंहिंजो फ़ाइदो आहे। अदा मां सभु सम्झां पई पर मरंदे मरी वेंदसि अकबर खान खां मिल्कियत जी घुर कोन कंदसि। ॿुध जाड़ा ॿुध माई खे घरां तड़े कढियो त न पोइ बि ॾिस त सही जेतिरो हिसो वठंदुसि कान। हाणे जेकॾहिं पंहिंजो हिसो न वठंदी त पाण पिनंदी असांजो छा? जेकॾहिं न मूं पिनण लाइ हथ फैलायो बि त तव्हांजे अॻियां कोन फैलाईंदसि। अरे हो चवंदा आहिनि न पिनणो पिनणे खां पिने उठ घोड़ो गिने। हाणे तूं जेकॾहिं असां ॾे हथ फैलाईंदी अरे असां वटि कहिड़ा नोट पिया जो असां तोखे खणी ॾींदासीं। हाणे तूं पंहिंजो हिसो अकबर खान खां न वठंदी त ॾुखी त पाण थींदी न। बाबा असां त इन बुखनि ऐं ॾुखनि जा थी विया आहियूं ॾाढा। ऐं होॾे तुंहिंजी करोड़नि रुपयनि जी मिल्कियत वतन था पिया कुता बेला खाईंदा। हाणे जे तूं पाण नथी वठी त हुन में कंहिं ॿिए जो त न वञे न पाण ॾुखी थींदी। ॾिस न थी भला हुन में असांजो त को हिसो पती कोन्हे। उहा सॼी मिल्कियत तुंहिंजी रहंदी। जेकॾहिं पंहिंजो हिसो तूं वठंदी न त तुंहिंजी ज़िंदगी भेण ॾाढी ख़ुशख़ुरम रहंदी ॾुखी कान रहंदी। बाक़ी यदि असां बुखूं सुखूं काटे ॾाढा निस्वादी आहे। ए बुखुनि जी त असांखे परवाह आहे कान। टुकड़ो दफ़ो मिलियो त ठीकु न मिलियो त बि वाह। राति जो जेकॾहिं बुख हूंदी आहे न त जूतो कुख सां ॿधी सुम्ही पवंदा आहियूं। बाक़ी तोखे बुख थी लॻे त तोड़ा त तुंहिंजा था सावा थी वञनि असांखे छा आहे। अरे केतिरो बि तूं मुरलियूं छो न वॼाई पर हिन माई ते असर थींदो ई कोन। सच थी चई माई पर मुंहिंजे मथां तव्हांजे ॻाल्हियुनि जो को बि असर कोन थींदो छो त मां तव्हां जीअं पर मतड़ी न आहियां। जाड़ा ॿुधी तो हिन जूं ॻाल्हियूं। असीं हाणे पर मतड़ आहियूं। मुफ़्त जो बेटी खाए न तॾहिं थी अहिड़ियूं ॻाल्हियूं करे। नानी सियाणी तूं मुंहिंजे मथां हिकिड़ी भलाई कर कीअं बि करे वरिया मूंखे सम्झाए अच त सिर्फ़ 2 ॾींहं जी मूंखे मोहलत ॾे। जीअं ई शादी थी वञे मां टाइम कढी हुन सां मिलण वेंदसि। ॾाढो ज़िद कयो अथई। न मन इहो मुंहिंजे सम्झण खां ज़ोर आहे। अगूणे मूंखे धमकियूं ॾेई वियो आहे
त जेकॾहिं वञी सदोरी किञा पोइ न ॾेई आई न त राति अची तुंहिंजी मां खल ई पुठीअ तां लाहे छॾींदुसि। हेसि मां हथ थी ॿधाए सदोरी, थोड़ा सा ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए उनखे सम्झा त मुंहिंजी जान छॾे। फोन किथां कयांसि? मूंखे फोन ते ॻाल्हाईंदे अदा सुल्तान ॾिसी वरितो हुयो ऐं फोन खसे भञी छॾियईं। हाओ सुल्तान वारनि तोखां फोन खसे छॾी आहे? तूं वञी थी मां इहा वयाम सां ॻाल्हि कयां भला त सदोरी वटि फोन कान्हे का, पंहिंजी फोन ॾे त भला ॿ लफ़्ज़ तोसां ॻाल्हाए खणी। तव्हां ॿिन्ही जे चकर में मां छो फाथी आहियां अची? तूं वञ वरिया मूंखे वञी सम्झाए त हिते शादीअ जो माहौल लॻो पियो आहे, मूंखे टाइम नथो मिले। शादी गुज़रंदी त मां मिलण वेंदीमांसि। अदा सुल्तान जी अखियुनि में मां पंहिंजे लाइ मौत ॾिसी चुकी आहियां। जेकॾहिं ॿीहर मूंखे फोन ते ॻाल्हाईंदे ॾिसी वतई न त मूंखे ज़िंदा कोन छॾींदो। नानी तूं कीअं बि करे वञी वरिया मूंखे मुंहिंजी मजबूरी सम्झाए। मां त पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कंदसि, पर अलाह करे हू सम्झे छो अची मुंहिंजे रधे पके में पाणी विधो अथसि। नानी सियाणी, जेकॾहिं तूं हुनखे सम्झाइण जी कोशिश कई न त हू सम्झी वेंदो। अलाह कंदो, अलाह कंदो। मां फनकार सां ॻाल्हायो आहे, राति तुंहिंजी महफ़िल मचाईंदासीं। हाणे त ख़ुशि आई न? अदा महफ़िल थे काज थे पोइ शादी लगंदी आहे, भला बिगैर महफ़िल का शादी लगंदी आहे जा? ॿुध, लाउन जो प्रोग्राम भला असुर जो रखूं? अदा सुभाणे पूरे ॻोठ में सरगिस कबी, नाच गाना थींदा, बोला उलांदुसि। अदा गुलू तुंहिंजी सरगिस कराईंदासीं, पूरे ॻोठ में कराईंदासीं ऐं दुश्मन जे दर ते हली ढोल वॼाईंदासीं। ॿियो को हुकुम? अदा मलार इहो ई त मां चाहियां थो। अरे रात थियण ॾे, तव्हांखे अहिड़ो तहतीको कंदुसि जो सभिनी जा वात पटियल हूंदा। ही वरी सर्कस कंदो, बोड़ा ॿधंदो, लाऊं लहंदो। हिननि खे ख़बर नाहे त निज़ाम नागु आहे, नागु जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे। दादरी, इन दुनिया में माण्हू ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ा उहे जेके चाहींदा आहिनि त ही सॼी दुनिया मोहब्बत जो मैदान हुजे, ऐं ॿिया उहे जेके चाहींदा आहिनि त ही पूरी दुनिया मोहब्बत जो न पर जंग जो मैदान हुजे। पर मुझे मन में धोखे जो त इरादो ही ना है दिलबर। मूं थी न आहे चयो, पोइ तो इहो कीअं सोचियो? चरियो आहीं छा दिलबर, मां भी त इहो ही चाहियां थी त असांजी जिंदगी मोहब्बत सां गुज़रे। दादरी, जॾहिं न मोहब्बत वारे माण्हूअ खे धोखो मिलंदो आहे त हू इहो ई चाहींदो आहे त सॼी दुनिया खे साड़े रख करे छॾे। न दिलबर, मुझो मकसद त मां तोसां जिंदगी गुज़ारण जो सोचे छॾियो। पर अलाए छो दादरी, मूंखे ईअं लॻंदो आहे त तूं मूंखे धोखो ज़रूर ॾींदी। मां मरी वञा दिलबर जे तोखे धोखो ॾियां। अलाह तुंहिंजे सिर न ख़ैर करे दादरी, मरन तुंहिंजा दुश्मन। मां वञा? वञ भली दादरी, पर हमेशा लाइ हाली न वञा। किथे ईअं न थे जो तुंहिंजो ही दिलबर दादली बगैर तन्हा रहिजी हाणे ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾियो। वरियाम तूं वे त मां मानी खणी अचां। भाई मूंखे बुख न आहे, मां मानी कोन खाईंदुसि। वरियाम तूं सुबुह खां वठी कुझु बि नाहे खाधो, पोइ तोखे बुख त लॻी हूंदी न? पुट दुख सुख जिंदगी जो हिसो आहिनि, ये ईंदा रहंदा, पर माण्हू पेट सां लिखो न करे। पुट जेकॾहिं कुझु खाईंदे त हलण फिरण जहिड़ो रहंदो, न त हिकु खट ते पियो हूंदे। बाबा हाणे जीअण बि केरु कम वक़्त थो चाहे। मायूसी गुनाह आहे, पंहिंजे रब मां उमेद न लाहे। जिन आसरो उमेद रखियो उन्हनि जा बेड़ा ई पार थी विया। अलाह कंदो त तूं बि जल्द पंहिंजी मंज़िल ते पहुची वेंदे। इहे सभु सखणा आसरा आहिनि, उमेदुनि जे भरम ते पार थियणु ॾाढो मुश्किल आहे। जिंदगी में मूं मालिक खां सिर्फ़ हिकु ई सवाल कयो, उहो बि मुंहिंजो पूरो कोन थियो। पुट ख़ुदा मां आसरो न लाहे, हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजे दिलि जी उमेद ज़रूर पूरी थींदी। उमेद जे आसरनि ते घणो जी चुको आहियां बाबा, हाणे मां पंहिंजी जिंदगी मां उमेद आसरा ख़तम करे छॾिया आहिनि। वरियाम पुट
छोकरे के दिलासो ॾे त कुझु करे न विझे। चाचा चाचा वरिया मूंखे सम्झाए किथे पाण खे मारे न विझे। अलाह वाही अथसि, अलाह सम्झ ॾींदुसि, मां छा थो करे सघां। बानू जो को न्यापो वग़ैरह तो कोन आयो न ज़ुलेखा? साईं बानू बेगम न्यापो मोकिलींदी त तव्हां ॾे मोकिलींदी, मोॾे छो मोकिलींदी? सॼो ॾींहुं मां ॿाहिरि हूंदो आहियां, इन करे तो पुछां। साईं बानू बेगम जो हिते न्यापो को बि न आयो आहे। जे तोखे एतिरी सिक लॻी आहे त तूं भले थी अचीस। जाड़े जो घर भी एतिरो परे कोन अथई, रस्ते में अथई ऐं मिलियोसि जांसि। एॾी घणी तकरीर शुरू कई थी, मूं छा पुछो ऐं तूं किथे वञी निकिती आहीं? साईं मां घणो कोन थी ॻाल्हायां, तोखे हाणे मुंहिंजो ॻाल्हाइण वणे ई नथो, इन जे करे तोखे घणी गहल थी लॻे। तुंहिंजो ॻाल्हाइण मुंहिंजे अखियुनि ते सॼो ॾींहुं वेठी ॻाल्हाए, कंहिं रोकिया तोखे? हा तुंहिंजो ॻाल्हाइण सुर संगीत आहे, भला मूंखे कीअं न वणंदो? साईं कयो टोकूं भले ई कयो, मुंहिंजो ॻाल्हाइण इहो ई आहे, छो त मां दिलि जी साफ़ आहियां, जेको दिलि में हूंदो आहे मां चई ॾींदी आहियां। ॼाणा थो, मां ॼाणा थो त तूं दिलि जी कहिड़ी साफ़ ऐं पाक औरत आहे। छॾ टेके मानी लॻाए, ॿ टे किरानी ज़मीन ते वञा, देर पई थिए मूंखे। साईं ज़मीन पाणे हारी कंदा। मां ई कॾहिं चयो त मां वञी त को रोम पौड़ींदुसि या हार कईंदुसि? ज़मीन ते वञा, महीनो थी आहे, ॾिसां त फसल कीअं थिया आहिनि। पुट वरियामा तूं यकीन कर त सदोरीअ खां सुल्तान मोबाइल खसे वरती ऐं चयईंसि त जेकॾहिं ॿीहर मूं तोखे मोबाइल ते ॻाल्हाईंदे ॾिठो न त घुटो ई हिकिड़ो ॾींदो साईं। त पोइ भला ॿुधा त सदोरी तोसां मोबाइल ते कीअं ॻाल्हाए जॾहिं त सदोरी वटि मोबाइल आहे ई कोन। नानी सियाणी मां तोखे फोन ॾियां थो, तूं रुॻो वञी सदोरी ताईं पहुचाए। हाणे तूं बि कुझु ॾींहं सब्र कर, चरियो थी पियो, हिकु त शादी जो माहौल उन्हनि जे घर में लॻो पिया, भला उन घर में कीअं थी सदोरी तोसां ॻाल्हाए सघे? हा सॼो ॾींहुं रुॻो माइन जी अच वञ लॻी पई आहे। मूंखे ख़बर आहे नानी सियाणी, मूंखे ख़बर आहे त हिन वक़्तु हुननि जे घर में शादी जो माहौल आहे, पर पोइ बि 5 मिंट कढी सदोरी मूंसां ॻाल्हाए वेंदी। तूं सिर्फ़ु रुॻो हिकिड़ो कमु कर, मां तोखे मोबाइल ॾियां, तूं वञी सदोरी ताईं पहुचाए। मूंखे सदोरी मिंथूं कयूं आहिनि त वञी वरिया मूंखे मिंथ कर मुंहिंजे तरफ़ खां त 2-3 ॾींहं शादी वारा सब्र करे, पोइ मां वरी टाइम कढी पंहिंजो वञी वरिया मूंसां मिली ईंदसि। नानी सियाणी मूंसां मिलण जे लाइ अचे या न अचे, तू रुॻो सदोरी ताईं मोबाइल त पहुचाए न। वॾो ज़िद्दी आहीं वरिया मां। तूं मुंहिंजे ज़िद खे कोन थी सुञाणे। वरिया मां गुलू वारा था अचनि, मां हलाए थी। दाओ थी मुड़ी वञ वरियामा, मुड़ी वञ, असांखे बदनाम कर, नहीं वरी तूं बदनाम थी। इहे तव्हांजा वहम आहिनि। वरियामा असां सभु ॼाणूं था, इहे असांजा वहम न आहिनि, कदम सोचे सम्झी खणो। गुलू मां गिटी में तमाशो करणु नथो चाहियां, तव्हां जॾहिं का बि ॻाल्हि ॾिसो न पोइ मूंसां ॻाल्हाइजो। अड़े पोइ तोसां ॻाल्हाईंदासीं कोन, सिधी बंदूक ठोकींदासीं। पोइ हणी छॾिजो बंदूक, मुंहिंजो खून तव्हांखे माफ़ हूंदो। चल बकरी धनारनि जा धक